ही ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो शहर दौड़ है। दौड़ जे विच शहर में आयूं दोस्तन सां गॾु ऐं असां साईं उस्ताद गलबहार मरी ॾांहुं वञी रहिया आहियूं, जिते असांजे नेरन जो बंदोबस्तु थियल आहे। साईं जी मھمانوازي ऐं ख़ुलूस तव्हांखे ॾेखारियूं। ही असां दौड़ शहर जे विच में आया आहियूं। साम्हूं साईं गलबहार मरी असांजे आदरभाउ लाइ आतो आहे। मनाई छपरीअ में बीठल साईं गलबहार असांजो खिली भाकुर पाए आदरभाउ कयो। असां सिंध जे हिन निज बहिराड़ी वारे माहौल में सकाफ़ती अंदाज़ में खटुनि ते वेठल आहियूं। जीअं ई महिमान खटुनि ते वेंदा आहिनि त उन्हनि जो आदरभाउ खिली खिकारे हाल अहिवाल वठी कबो आहे। ॿाहूं ॿधी साईं सभिनि दोस्तनि खां ख़ैर आफ़ियत मालूम करे रहियो आहे ऐं संदन अचण ते थोरा मुंझी रहियो आहे। निज बहिराड़ी जो माहौल नज़र अचे थो। जीअं ॾिसो ॿकिरी आहुर ते चढ़ी वेठल आहे ऐं ही ॿकिरियुनि जो धण ॿधल आहे। बहिराड़ी में त ही जानवर चुपायो माल बहिराड़ी जी सूंह आहिनि, पर दौड़ जे विच शहर में भी बहिराड़ी जो माहौल इंतिहाई वणंदड़ आहे। ही साईं जा कुकड़ देसी कुकड़, साईं जो शौक़ु आहे पंहिंजो देसी कुकड़ धाण जो ऐं साईं कुकड़ शौक़ सां पाले थो। ही नाश्ते जी टेबल आहे। नेरन साईं इंतिहाई पुरतकल्लफ़ नेरन जो बंदोबस्तु कयो आहे। सभु देसी खाधा तयारु कया विया आहिनि। देसी कुकड़ आहे, भिंडी आहे, छोला आहिनि, रायतो आहे, सलाद आहे, चांवर, मानी ऐं हीअ मिठाई जंहिंखे मुस्ती पाण चवंदा आहियूं, ॻुड़ मां तयारु थींदी आहे। अक्सर चांवर जे मथां चटे खाइबी आहे। ही दोस्त राणा शेर मोहम्मद, मुर्तज़ा, मज़हर, साईं पाण, ही असांजो सुहेल ऐं ही असांजो नौजवान सहाफ़ी दौड़ जो बाबर वसाण बस असां शामिलु थी वियो आहे ऐं नाश्तो करे रहियो आहे असां सां गॾु। मज़हर छा छा खाधे? कीअं थो ॾिसी मज़हर नाश्ते खे साईं जेको गलबहार नाश्तो करायो आहे? ज़बरदस्त म़हमाननवाज़ी उहे जेको आहे मशहूर आहे। केरु मशहूर आहे? साईं गलबहार मरी केरु मशहूर आहे। कीअं भला टेस्टी आहिनि भिंडियूं भाॼी भला मिर्गी कहिड़ी आहे? मिर्गी सिंधी मुर्गी त तव्हांखे खाराए इहा घटि त कान्हे। साईं एॾी तकलीफ़ करे छॾी अथव? कोई मसइलो कोन्हे। असांजी फ़त असुल खां वठी महिमाननवाज़ी जे हवाले सां रही आहे। तव्हां दोस्त मुशाहिदो करी आया आहियो ऐं नाश्ते जो इसरार कयो त इंशा अल्लाह ताला तव्हांखे नाश्तो करायां, पर सकाफ़ती शयुनि सां, जंहिंमें सलाद हुजे, पंहिंजी हितां जी वंगी, हितां जी गोभी ऐं हितां जो देसी मुर्गी, हितां जी दही ऐं हितां पंहिंजो हितां जो सुखदासी चांवर इहे वग़ैरह हुजनि ऐं पंहिंजा चणा हितां जा। इन लिहाज़ सां मां अवां जो बंदोबस्तु कयो आहे। तव्हां भली आहियो, जी आहियो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हांजा लख मुर्ता कीअं नाश्ते करे थो? फिलहाल मूंखे हेॾिकी लॻी पई आहे, पाणी पिया हेॾिकी लॻी आहे छो? ग्रह वधीक लॻी आहे? यादि कयो आहे, ॾिसां यादि कीअं कयो।
खाइण वारे खे जी आहे बाबर वसाण असांजो हिते साहबी आहे पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जो ऐं बाबर खे घुराए वरितोसीं ख़बर कीअं थो लॻे नाश्तो जो साईं ज़बरदस्त तमामु बहितरीन असुल में नाश्तो त जिते किथे मिलंदो आहे पर जेके सकाफ़ती शयूं आहिनि इहे घणो करे असां वटां निकिरी वियूं आहिनि साईं सकाफ़ती शयूं तयारु करे माना हिकिड़ी नई रवायत वरी क़ाइमु कई आहे त असां वटि अञा बि इहा रवायत जारी हले पई सिंधी सकाफ़त में जेके शयूं शुमार थियनि थियूं उहे आहिनि तमामु बहितरीन वॾी महिरबानी सवलो मज़ो अचे थो नाश्ते में तमामु बहितर साईं जा कुर्ब लख एहसान इहा असांखे सुबुह जो नाश्तो करा जी राणा सिंध जी महिमान नवाज़ी जेका आहे मुल्क मुल्क इन्हनि करे मशहूरु आहे त हिते महिमान जो आदर भाव तमामु भले अंदाज़ में कयो वेंदो आहे ऐं जेका मानी त अलाह जी आहे पर जंहिंखे ख़ुलूस ऐं मुहबत सां जेको सिंध में इहो मिले थो कॉन्सेप्ट इहो ॿियनि इलाइक़नि में नथो मिले ऐं गुलबहार मरी हिकु महिमान नवाज़ औताकी माण्हू आहे असां हिनखे जस ॾियूं था ऐं जेके रिवायती अंदाज़ में जेके हिन सिंधी खाधा तयारु कराया आहिनि महिमान लाइ इहे बि तमामु सारा जोगा आहिनि जी दोस्तों असांजो दौड़ शहर में साईं गुलबहार जे आयासीं ऐं चाहियोसीं त मोहबतनि सां ڀرپور पाइजे साईं पुरतकलफ़ जी नाश्ते जो बंदोबस्तु कयो आहे साईं जी मोहबतूं जो ऐं सफ़ा देसी सकाफ़ती ऐं मिर्च बराड़ीअ वारो ऐं जंहिंमें असां जेको आहे कुकड़ बि फार्मिन आहे उहो बि देसी कुकड़ आहे भिंडियूं आहिनि सलाद आहे ऐं रायतो आहे छोला आहिनि सुकदासी चांवर आहिनि उन सां गॾु जेका मिठाई आहे जेका गुड़ मां तयारु थींदी आहे उहा आहे ऐं सचपत ॾाढो मज़ो अचे थो ऐं दोस्त खाईंदे मां ॾिसां ॾाढो चाहे करे पाण खे रिकॉर्ड बि करणी आहे ऐं तव्हां दोस्तनि जी महिरबानी ऐं अॻिते जीअं पाण सफ़र में हलंदासीं त दोस्तनि सां जेके नवां दोस्त हलंदा आहियूं कराईंदा रहंदासीं डायरेक्ट करे ॾींदासीं नाश्ते खां पोइ जेके नेरन पाण चऊं सिंधीअ में उन खां पोइ चांहि न हुजे त ॼण त हुनजो मज़ो बि ॼण उॿाण कोन थी थो वञे केॾो बि मेज़बान केॾे बि भले नेरनि जो बंदोबस्तु करे ताम हुजनि ऐं आख़िर में चांहि न हुजे त इहो ॼण त सुठो ॼण सुहिणो न लॻंदो आहे इन करे साईं जी चांहि ज़बरदस्त सभु को सिपियूं भरे चांहि पी रहियो आहे ऐं हर को हुननि जो मज़ो वठी रहियो आहे नेरन करण खां पोइ ऐं चांहि जो मज़ो वठण खां पोइ साईं खां असां मोकिलायो साईं घराइनि सां मोहबत अची हर कंहिं सां ठाकुर पाए मोकिलायो निज देसी अंदाज़ आहे त महिमान खे ठाकुर पाए हलंदा वरी असां पंहिंजी अॻी मंज़िल त रवाना थी वियासीं मौला सफ़र तव्हांजो आसान कयो साईं अल्लाह करीम ख़ैर